पाकिस्तान भारतीय रियासत उत्तर प्रदेश के वॾे वज़ीर तरफ़ां सिंध वापस वठण जहिड़े इंतिहाई गैर ज़िम्मेवाराणे बयान की मज़म्मत कंदे चयो आहे त अहिड़ा बयान इंतिहा पसंदानी ज़हनियत जो इज़हार कनि था। भारतीय रिपोर्टनि मूजिब उत्तर प्रदेश के वॾे वज़ीर योगी आदित्यनाथ गुज़िरियल ॾींहुं बयान में चयो हो त जेकॾहिं 500 वरियनि बाद राम जनम भूमि वापस वठी सघे थी त इन में का बि रंडक न आहे त असां सिंध खे वापस वठी सघूं। हुन चयो त 500 सालनि बाद अयोध्या में सभ खां वॾो राम मंदिर तामीर कयो पियो वञे ऐं जनवरी में वज़ीर आज़म हिकु भेरो ॿीहर राम लाला खे मंदिर में पंहिंजी सीट ते विहारींदो। हुन चयो त जेकॾहिं 500 सालनि बाद राम जनम भूमिअ खे वापसि वठी सघिजे थो त को बि सबबु न आहे त असां सिंधु वापसि न वठी सघूं। वाज़े रहे त बाबरी मस्जिद अयोध्या में तक़रीबन 500 सालनि ताईं क़ाइमु हुई, जेका 1992 में हिंदू इंतिहा पसंदनि हथां शहीद कई वई हुई। मस्जिद खे शहीद करण ते मुल्क में तकरार थिया हा, जंहिंमें तक़रीबन 2000 माण्हू ख़ासि तौर ते मुस्लमान मारिजी विया हुआ ऐं इन खे भारत जो बदतरीन मज़हबी तकरार समझो वञे थो। पर हिंदू अक़ीदतमंदनि जो चवणु आहे त महाराजा राम 7000 साल अॻु अयोध्या में पैदा थियो हो, पर उते 16वीं सदीअ में संदसि पैदाइश वारी जाइ ते मस्जिद ठाही वई हुई। नवंबर में भारतीय सुप्रीम कोर्ट ॾहाकनि जी कानूनी वेड़ खां पोइ उन मक़ाम खे हिंदुनि जे हवाले करे छॾियो हो, जॾहिं त मुस्लमाननि खे नई मस्जिद ठाहिण लाइ ॿियो हंधु ॾिनो वियो हो। भारतीय वज़ीर जे बयान जो जवाब ॾींदे परॾेही तर्जुमान मुमताज़ ज़हरा बलोच चयो त असां लखनऊ में क़ौमी सिंधी कन्वेंशन में उत्तर प्रदेश जे वॾे वज़ीर ऐं भारतीय हुकुमरान जमायत भारतीय जनता पार्टी जे अहम मेंबर ऐं तासुब रखंदड़ हिंदुत्व नज़रिये जे पैरोकार जे इंतिहाई गैर ज़िम्मेवाराणे बयान जी सख़्त लफ़्ज़नि में मुज़म्मत करियूं था। तर्जुमान चयो त इहा ॻाल्हि बि एॾी क़ाबिल मुज़म्मत आहे त राम जनम भूमि जी हथ ठोकी बहालीअ खे वॾे वज़ीर उन ख़िते खे ॿीहर हासिल करण जे सांचे जे तौर ते पेश कयो, जेको पाकिस्तान जो हिसो आहे। तर्जुमान मुमताज़ ज़हरा बलोच चयो त तारीख़ शाहिद आहे त हिंदू यूनियन 6 डिसंबर 1992 ते अयोध्या में तारीख़ी बाबरी मस्जिद खे शहीद करे छॾियो हो ऐं ढीठ बणिजी दावा कई हुई त हुननि राम जी पैदाइश वारी जाइ खे ॿीहर वापसि हासिल कयो आहे। तर्जुमान चयो त उत्तर प्रदेश जे वज़ीर आला जा चिड़ ॾियारींदड़ बयान वाज़ह तौर ते अखंड भारत जे अजायन दावनि मां मुतासिर आहिनि। हुन चयो त इहे बयान इंतिहा पसंदानी ज़हनियत जो इज़हार आहिनि, जेके न रुगो भारत जे पाड़ेसरी मुल्कनि पर उन जी पंहिंजी मज़हबी अक़लियतुनि जी सुञाणप ऐं सक़ाफ़त खे बि चिथण चाहिनि था। तर्जुमान चयो त इहा ॻाल्हि ॻणती जोगी आहे त बीजेपी ऐं RSS सां वास्तो रखंदड़ माण्हू पंहिंजी तासुबाणी सियासी एजेंडा खे अॻिते वधाइण लाइ अहिड़नि ख़्यालनि खे तेज़ीअ सां हथी ॾेई रहिया आहिनि। तर्जुमान चयो त भारतीय लीडरनि खे राताहो हणण ऐं इंतिहा पसंदाणनि रवियनि खे हथी ॾियण बदिरां पाड़ेसरी मुल्कनि सां तकरार हल करणु घुर्जनि ऐं उन्हनि सां गॾिजी हिकु पुरअमन ऐं ख़ुशहाल ॾखिण एशिया जी तामीर लाइ कमु करणु घुर्जे।